बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। सभ खां पहिरीं सभिनी खे ईद मुबारक। अॼु हूअं बि 10 जुलाई 2022 ऐं ईद जो ॾींहुं आहे। त हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि जेका मां तव्हां सां शेयर करणु चाहींदुसि त असां समूरा चाहींदा आहियूं त असांजे रिज़्क में इज़ाफ़ो थिए, यानी असां जेको कुझु कमायूं उहो हमेशह वधंदो रहे। हज़रत अली करमल्लाह वजह जो कौल बि आहे त इंसानु रिज़्क महिनत में ॻोल्हींदो आहे, पर उहो सखावत में लिकियलु हूंदो आहे, यानी जेको जेतिरो सखी हूंदो आहे उनजो ओतिरो रिज़्क वधीक हूंदो आहे। खोड़ कहाणियूं आहिनि, खोड़ ॻाल्हियूं आहिनि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दौर में जेको ग़रीब माण्हू हुयो, जेको चए पियो मूंखे अलाह ताला खे चयो त मुंहिंजी सॼी ज़िंदगीअ जो रिज़्क मूंखे ॾिए, त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन अलाह ताला खे अर्ज़ु कयो त हिकिड़ो माण्हू आहे जेको चए थो त मूंखे जेको बि सॼी उमिरि जो रिज़्क आहे उहो मूंखे तव्हां ॾेई छॾियो। त उहो रिज़्क हुनखे मिली वियो। जॾहिं हुनखे रिज़्क जो समूरो मिली वियो त हुन छा कयो त ॿिए ॾींहं ते ख़ैरु ख़ैरात करणु शुरू कयो, त उनजो रिज़्क में वरी इज़ाफ़ो थींदो पियो वञे। त नेठि हिकिड़े ॾींहुं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो उतां गुज़र थियो त माण्हू उते कुझु मानी पिया खाइनि वेठा, उनजो ख़ैरातूं हलनि पियूं। त उहो अलाह ताला खे चवनि साईं तव्हां चयो त हुनजो रिज़्क ख़तमु थी वियो आहे। जॾहिं रिज़्क ख़तमु थींदो आहे त माण्हू जो मौत थी वेंदो आहे, हुनजी ज़िंदगी बि वधी वई ऐं हू त उअं ई ख़ुशि लॻो पियो आहे। त अलाह ताला जिन फरमायसि, मूसा अलैहिस्सलाम खे चयो त हुन खे जेको रिज़्क मिलियो हुन उहो सखावत कयो ऐं हुनजे रिज़्क में इज़ाफ़ो थी वियो। असां जेका सखावत आहे आमतौर ते हुनखे पैसे में मापींदा आहियूं, यानी कंहिंखे असां चंद सिका ॾिनासीं या कुझु पैसा ॾिनासीं त उहा सखावत हूंदी आहे, पर ईअं न आहे। तव्हां एसि ताईं जो तव्हां नंढड़ो नंढड़ो अमल कंदा आहियो, तव्हां जेको बि कमु कंदा आहियो या जेका बि ॻाल्हि कंदा आहियो, त उनजो इम्पैक्ट तव्हांजी ज़िंदगीअ ते पवंदो आहे। इवन तव्हांजी नेचर जेका असां आमतौर ते नेचर ॾिसूं था पिया, ॿार वण ॿूटा उहे बि इन्हनि खे बि तव्हां जेकॾहिं का शइ ॾींदो त उहा बि तव्हांखे वापसि ॾींदा आहिनि। तव्हां ॿिज था ॾियो ज़मीन खे त तव्हांखे हू फ़सुलु थी ॾिए। तव्हां उनखे जेकॾहिं सार संभाल था लहो त हू वधीक वॾा था थियनि ऐं हू तव्हांजे रिज़्क में इज़ाफ़ो था कनि। त सोच इहा हुजणु घुरिजे त जॾहिं असां कुझु ॾींदा आहियूं तॾहिं ई असांखे मिलंदो आहे। असां सकड़ी मुस्कुराहट ॾींदा आहियूं त बदिले में मुस्कुराहट मिलंदी आहे। मुंहिंजो भाइटियो आहे नंढड़ो अली रज़ा, उनखे अञा 5-6 ॾींहं बि मस थिया ॼमण खे, त हिकिड़े ॾींहुं मां जो हुनजे मथां बीह ऐं हीअं मुस्कुराइण जी कोशिशि कई त हुन बि मुस्कुरायो हुयो। यानी तव्हांजूं फीलिंग्स, तव्हांजूं सोचूं, तव्हांजा अहसास, तव्हांजूं ॻाल्हियूं तोड़े हिकिड़ो नंढड़ो ॿारु आहे उहो बि सम्झी थो वञे। त जॾहिं असां न कंहिंखे गुस्से सां ॾिसंदा आहियूं, कावड़ में ॾिसंदा आहियूं ऐं असां उहो गुस्से जो इज़हार कंदा आहियूं, त असांजो जेको एक्सप्रेशन हूंदो आहे चहिरे जो उहो एॾो त ख़तरनाक हूंदो आहे, एॾो त रिझाइण वारो हूंदो आहे, जो मूं हिकिड़े पंहिंजे किताब में लिखियो हुन में रड़ थी त जेकॾहिं गुस्से में माण्हूअ जी तस्वीर कढी वञे त उहा तस्वीर जेकॾहिं हू पाण ॾिसे त वॾी हैरत अंगेज़ हूंदी आहे। ईअं कॾहिं कॾहिं माण्हू कंहिंखे वेठा हूंदा आहिनि गुस्से में त उनजी तस्वीर कढिबी आहे त पोइ उहे पाण ई ॾिसी चवंदा आहिनि अड़े हिन में त दॿो सुजियलु आहे, हिन त मुंहुं माण्हू जो सुजियो पियो आहे। त उहो गुस्से वारी हालत हूंदी आहे, उहा गुस्से वारी कैफ़ियत हूंदी आहे। मूंखे हिकु नंढड़ी ॻाल्हि थी यादि अचे त हिकिड़ो कुराड़ो माण्हू हो, हुनखे 2 पुट हुया। हू पंहिंजे पुटनि खे ॾाढो लाॾ प्यार सां पालींदो हुयो, वॾा थिया त हुनजो ॻोठु जेको दरिया खां थोरो साइड ते हुयो, परे हुयो ऐं हू दूरि हुयो थोरो। त हुन पंहिंजे पुटनि खे चयो त रोज़ानो तव्हां कुझु थांव खणी ऐं दरिया तां पाणी खणी अचो। त हू थांव खणी वेंदा त जेको वॾो हुनजो पुटु हुयो उहो थांव हुनजो मुकमल तौर ते सही हुयो, सेफ हो, सलामत हुयो ऐं कंहिं बि क़िस्म जो नुक्स या सुराख न हुउसि। त उहो जॾहिं दरिया तां पाणी वापसि खणी ईंदो त उहो मुकमल तौर ते पाणी खणी ईंदो। ऐं जेको नंढो पुटु हूंदो, यानी हुनजो जेको नंढो भाउ हुयो, उहो जॾहिं बि उतां दरिया तां पाणी खणी ईंदो त अध खां घणो पाणी टेपो टेपो थी हारबो अचे ऐं हुन घर ताईं पहुचंदो। ऐं जॾहिं हुनजो पीउ हुनजे थांव में ॾिसंदो त पाणी अध खां घणो हेठि हूंदो हो, त उहो वाइड़ो थी वेंदो हो। जॾहिं तव्हां को कमु कंदा आहियो, अमल कंदा आहियो, त जॾहिं असां ॾिसंदा आहियूं त असां हाणे ॿियनि जी भेट करे ऐं उनखां असां घटि आहियूं त पोइ अंदरूनी तौर ते असां हिकिड़ी अलॻि फीलिंग में पइजी वेंदा आहियूं, जंहिंखे असां ख़ौफ़ चवंदा आहियूं, जंहिंखे असां अहसास कमतरी चवंदा आहियूं, जंहिंखे असां पाण खे घटि सम्झणु चवंदा आहियूं, या अञा ॿियूं हिकिड़ियूं ग़लति क़िस्म जी सोचियूं ईंदियूं आहिनि। त ईअं ई हुन नौजवान खे उहे सोचूं पियूं अचनि त चई शायदि मुंहिंजो भाउ भलो कमु थो करे पियो ऐं मां ग़लति थो कमु कयां पियो।
मां ओतिरो अजूरो नथो आणियां पियो जेतिरो मुंहिंजो भाउ खईं थो अचे पियो। त हिकिड़े ॾींहुं छमाही साल गुज़री विया त हिन जो परेशान वेठो हुओ उहो छोकिरो, त हिन जे पीउ जो हिन खे ॾिठो त परेशान हुयो त अची हुनजे भरिसां बीह रहियो, चई बाबा छो परेशान आहे? त हुन छोकिरे कंधु मथे करे पंहिंजे पीउ ॾे ॾिठो ऐं अखियुनि में ॻुड़ा अची वियसि ऐं हुन पंहिंजे पीउ खे चयो बाबा त मां इन करे परेशान आहियां जो अदा वॾो त जॾहिं बि पाणी खईं थो अचे त उहो मुकमल तौर ते खईं थो अचे, पर मां जॾहिं बि पाणी खईं थो अचां त इहो थांव तव्हां मूंखे ॾिनो आहे, मटाए बि नथा ॾियो, त उन मां अध खां घणो पाणी हारबो थो अचे ऐं सॼे रस्ते सां पाणी हारबो थो अचे। त हुनजे पीउ हुनखे मुस्कुराए चयो की अॼु शाम तूं ऐं असां ॿाहिरि दरिया ते हलंदासीं, गॾिया हलंदासीं। त जॾहिं शाम जो ॿई रवाना थिया त हिकिड़े पासे ॾांहुं ॿूटा हुया ऐं ॿिए पासे ॾांहुं ॿूटा कोन हुया। त हुनजे पीउ हुनखे चयो त मूं ॼाणी बुझी तोखे भॻल थांव ॾिनो हुयो, इन जे लाइ उहो भॻल थांव ॾिनो हुयो त जीअं तव्हां उन ई थांव मूं जेको पाणी हारबो थो अचे मूं उते ॿिज छटे छॾियो रस्ते सां, ऐं उहो रस्ते सां जॾहिं ॿिज छटियलु हुयो त उन ई रस्ते ते जॾहिं तूं पाणी खईं पियो अचे त उतां उहो उनखे पाणी पियो अचे ऐं हीअ ॾिस हिते ताज़ा गुल थी विया आहिनि 6 महीननि जे अंदरि। त जेको असां कमु कंदा आहियूं, अमल कंदा आहियूं, त उनजो अजरु ज़रूरी न आहे त जंहिंखे ॾिसण में कंहिं माण्हू को हिकिड़ो कामयाबु थो अचे पियो, ॾिसण में वधीक पैसे वारो थो अचे पियो, ॾिसण में हू ख़ुशि इख़लाक़ थो अचे पियो, ॾिसण में हू कुलनि खां मथां थो अचे पियो, पर ज़रूरी न आहे त उहो ई कामयाबु हुजे। हर उहो माण्हू जेको सखावत करे थो, जेको ॿियनि खे ॾिए थो, जेको ॿियनि सां सुठे नमूने सां हले थो पियो, उहो बि कामयाबी जे तरफ़ ई वधंदो आहे। हूअं बि जेको सखी हूंदो आहे, जेको मोमिन हूंदो आहे, जेको ईमान वारो हूंदो आहे, उहो हमेशह ई कामयाबु थींदो आहे। जीअं हज़रत अली करमला वजह जॾहिं शहीद कया विया हुया त हुनखे जॾहिं ज़ख़्मु रसियो हुयो साईं जिन खे, त आख़िर में साईं जिन लफ़्ज़ ईअं चया रब काबा जो कसम आउं कामयाबु थी वियुसि। यानी उहो जेको चाहिनि पिया ज़िंदगी में, जेको बि शयूं हासिलु करणु चाहिनि पिया, उहे हासिलु करे विया ऐं उन मंज़िल ते उन सिरात मुस्तक़ीम वारे रस्ते ते हलिया हुया। हिकिड़ी हद मुक़ररु थियल हूंदी आहे, उन हद में रहणु असां ते लाज़िम हूंदो आहे। हिकिड़ो कानून मुक़ररु थियल हूंदो आहे, उन कानून सां जीअणु असां ते फ़र्ज़ु आहे। हिकिड़ो दाइरो रखियलु हूंदो आहे, उन दाइरे में रहणु हमेशह माण्हुनि जे लाइ सुठो हूंदो आहे। केॾा न वाइड़ा ऐं वाहियात माण्हू हूंदा आहिनि, अजीब क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि, जेके उन्हनि जी ताक़त खां वधीक जेको आहे पंहिंजी ॻाल्हि कंदा आहिनि ऐं उन ई एरिया या उन ई हद में वेंदा आहिनि जेका उन्हनि जी उहा हूंदी बि न आहे। तंहिंजे करे तव्हां ज़िंदगीअ में जेको बि तव्हांजो हिकिड़ो करस्पॉन्डिंग आहे, तव्हांजो जेको दाइरो आहे, उन दाइरे जे अंदरि रही करे सखावत कयो, सखी थियो ऐं सुठा इंसान थियो ऐं मोमिननि वारी ख़ूबियूं पाण में पैदा कयो, ईमानदार माण्हू वारी ख़ूबियूं पैदा कयो, त तव्हां ज़िंदगी बहितरीनु नमूने सां गुज़ारींदव। छा थींदो आहे त सखावत ईअं आहे, तव्हां कंहिंजी मदद कई त उहा तव्हां ॾे मोटी ईंदी। हज़रत सलमान रज़ी अला ताला अन जो ॾे अक्सर तौर ते हज़रत इज़राईल अलैहिस्सलाम ईंदो हुयो, त हज़रत इज़राईल अलैहिस्सलाम हिकिड़े भेरे हज़रत सलमान जिन वटि आया ऐं हज़रत सलमान जिन खे चयूं त आउं उन ई नौजवान जो साहु कढणु थो वञा जंहिंजी शादी ते तव्हां वञी रहिया आहियो। त हज़रत सलमान अलैहिस्सलाम खे चयईं त तव्हां दावत ते न वञो, छो जो उहो नौजवान मरी वेंदो। त ॿिए ॾींहं ते उहो नौजवान ऐं उनजो पीउ हज़रत सलमान अलैहिस्सलाम सां मिलणु आया ऐं हज़रत सलमान अलैहिस्सलाम खे ॾोरापा ॾियणु लॻा त तव्हां असांजी दावत ते न आया। त हज़रत सलमान अलैहिस्सलाम वटि को हिकिड़ो मख़सूस जवाज़ु न हो या अहिड़ो ख़ासि को जवाबु कोन हो या रीज़न न हो जो उन्हनि खे ॿुधाए सघे। त जॾहिं उहे हलिया विया त हज़रत इज़राईल अलैहिस्सलाम जॾहिं पहुता हज़रत सलमान अलैहिस्सलाम जी कचहरीअ में, त पाण उन्हनि खां पुछियईं त तव्हां चयो जो हुयो त तव्हां उन नौजवान जो साहु कढंदव या उनखे तव्हां मौत ॾींदव या उनखे तव्हां पाण सां वठी वेंदव, त पोइ हू त ज़िंदा वेठो आहे, जहिड़ो वेठो आहे। त हज़रत इज़राईल अलैहिस्सलाम चयो जॾहिं मां रस्ते ते वञा पियो त मूंखे हुकुम थियो त वापसि अचो, छो जो उन शादी वारे प्रोग्राम में हिकु ग़रीब औरत, पोड़ी औरत हुई जेका उते पहुती हुई ऐं उन उते खैर घुरण जे लाइ या मानीअ जे लाइ अर्ज़ु कयो हुयो त हुन छोकिरे जे पीउ हुनखे बादशाह वारो खाधो खारायो हुयो, यानी जेको तव्हांजे लाइ खाधो तयारु थियलु हो उन मां खाधो खाराईं। त हुन ग़रीब औरत हुनखे दुआ कई ऐं हुनखे चयईं त अलाह ताला तव्हांजे ऐं तव्हांजे पुट जी औलाद में इज़ाफ़ो करे। त उनजी दुआ क़बूलु कई वई। कॾहिं कॾहिं असां कॾहिं न कॾहिं त अहसान कंदा आहियूं, थोरो कंदा आहियूं, पर ज़ाहिर तौरु चाहींदा आहियूं त उन अहसान जो बदिलो असांखे मिले, उन अहसान जो बदिलो असांखे जल्दीअ में मिले या असां उहो ॾिसूं, पर किन ॿिनि सूरतुनि में असांखे ज़रूरु मिलंदो आहे।
तव्हां कंहिंखे नुक़सानु ॾींदा आहियो, ज़िद कंदा आहियो, अना ॾेखारींदा आहियो कंहिं हिकिड़ी जॻह ते, त उनजो नुक़सानु तव्हांखे कंहिं ॿी जॻह ते ज़रूरु भोॻिणो पवंदो आहे, पर तव्हां महसूसु न आहियो कंदा। तव्हां जॾहिं महसूसु करणु शुरू कयो त मां हिन जॻह ते ई ग़लति कमु कयो हुयो ऐं उनजो मूंखे नतीजो हिन जॻह ते मिलियो आहे, त तव्हांजी ज़िंदगी आसान थी वेंदी। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे, सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।